पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जिला शहीद बेनज़ीर आबाद जो अहम इजलास हमदर्द हाउस सकरण ते पीटीआई जे सीनियर अॻवान गुल मोहम्मद रिंद जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले जे चइनी तालुक़नि जे उहिदेदारनि ऐं वर्करनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें समूरा तनज़ीमी यूनिट शामिल हुआ, जिन में मदर विंग, लेबर विंग, वुमेन विंग ऐं यूथ विंग शामिल हुयूं। गॾिजाणीअ में पीटीआई जे डिवीज़नल सदर इनायत अली रिंद ख़ुसूसी तौरु शिरकत कई। गॾिजाणीअ खे ब्रीफ कंदे मेज़बान गुल मोहम्मद रिंद चयो त इलेक्शन वेझो अची चुकी आहे, जंहिं जी तयारीअ लाइ अव्हां सभिनी खे घुरायो वियो आहे त तालुक़े सकरण समेत पूरे ज़िले जे 6 तकनि, 2 क़ौमी ऐं 4 सूबाई सीटुनि ते पीटीआई भरपूर हिसो वठंदी ऐं हर उहिदेदार तोड़े वर्कर खे आज़ादी आहे त हू कंहिं बि तक तां इलेक्शन में हिसो वठण लाइ फारम भराए सघे थो। बाक़ी टिकेटुनि जो फ़ैसिलो पार्टी क़यादत कंदी। हिन इहो बि चयो त मूं NA 208 तां ऐं सरदार शेर मोहम्मद रिंद NA 207 तां इलेक्शन विढ़ण जो फारम जमा करायो आहे, जॾहिं त नवाब शाह सिटी वारी सीट तां इनायत अली रिंद चूंड विढ़ंदो। गुल मोहम्मद रिंद इहो बि चयो त अॼु अवाम इमरान ख़ान सां गॾु आहे, इनशाला कामयाबी माणींदासूं, जंहिंजी जामिया हिकमत अमली जोड़ण लाइ अॼु ई अहम इजलास घुरायो वियो आहे। हिन चयो त इमरान ख़ान जी मुल्क तोड़े आलमी सतह ते सुञाणप हिकु वफ़ादार हुकुमरान ऐं सियासतदार तौरु थी चुकी आहे, जेका हिते जे करप्ट हुकुमराननि ऐं सियासतदाननि खां बर्दाश्त नथी थिए। हिन वधीक चयो त पाकिस्तान जो मर्द हुजे या औरत, ॿार हुजे या पीरसन, सभिनी जे दिलनि ते इमरान ख़ान अॼु बि राज करे थो। हिन करे असीं पुर उमीद आहियूं त इनशाला 8 फरवरी जो सिॼु इमरान ख़ान जी कामयाबीअ सां उभरंदो। गुल मोहम्मद रिंद सभिनी नवनि पुराणनि वर्करनि, उहिदेदारनि ऐं खिलाड़ियुनि खे हिदायत कई त इलेक्शन जूं तयारियूं कनि। गॾिजाणीअ में हज़ार ख़ान जतोई, नदीम अहमद राजपूत, राशिद अली खोड़ो, अमीर गुल रिंद, इक़बाल रिंद, ग़ुलाम मुस्तफ़ा जलालानी, शहज़ाद रिंद, निसार अहमद परियार ऐं मैडम अकीला ख़ानदादा समेत कई वर्कर शरीक हुआ।